साथियों, अॼु मां बीठी आहियां असांजे भाउ संसद श्री शंकर लालवाणी जी सां हिते इंदौर में, ऐं उन्हनि खे ॿुधायां पई त असां कीअं पंहिंजे नंढनि ॿारनि खे सिंधी ॿारनि खे सिंधी सेखारण जो ही तरीक़ो ॻोल्हे कढियो आहे। ऐं इहा आहे असांजी चौथी इंटरनेशनल नर्सरी राइम सिंधी कॉम्पिटिशन, जंहिंमें नंढे ॿार खे जेको 3 साल खां वठी 8 साल जो आहे उनखे पंहिंजो वीडियो शूट करिणो आहे। उन पोएम ते या पोएम ॿुधाईंदे यानी बैत ॿुधाईंदे ॿार खे पंहिंजो वीडियो असांखे शूट करे मोकिलिणो आहे, उन माइट या टीचर्स। ऐं उन वीडियो खे असांजा 3 जजिस ॾिसंदा ऐं 3 जजिस इनाम ॾींदा 20 कंप्यूटर टैबलेट्स। इहो सुहिणो मौक़ो आहे इनाम खटण जो। इन ज़रिए घटि में घटि ॿार सिंधी ॻाल्हाइणु सिखंदा, 2 ग 10 जा उच्चार साफ़ थी वेंदा। कीअं सुठो आहे न इहा ॻाल्हि, इहा सुठी ॻाल्हि आहे न, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं आशा चांद जी त हमेशह सिंधियत लाइ, सिंधी ॿोली लाइ, सिंधी चैनल लाइ मां वरणे खां ॾिसां थो पियो, हमेशह लॻा पिया हूंदा आहिनि। ऐं उन्हनि जी प्रेरणा आहे कि अॼु जेको सिंधी भाषा जे वधारे लाइ असां ॾिसूं था पिया। ऐं मां पाण सांसद में जॾहिं ओथ वठण जी ॻाल्हि आई, शपथ वठण जी ॻाल्हि आई, त मां सिंधी में शपथ वरिती। त पहिरियों दफ़ो ईअं लोकसभा में ईअं आयो कि असां सिंधी में शपथ वरितीसीं। ऐं इहो सॼे मुल्क में न, मुल्क खां ॿाहिरि बि ॾाढी सहारा थी। असां सभिनी खे ॾाढो फ़ख़ुरु आहे इन ॻाल्हि ते त असांजो सिंधी भाउ सिंधीअ में पंहिंजो वचन वठे थो। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। तव्हां हिकु नई ट्रेंड सेट कई आहे, इन लाइ वॾी वॾी महिरबानी। पर जेको तव्हां शुरू कयो आहे इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि नंढा जेका ॿार आहिनि 3 साल खां वठी करे, मूंखे लॻंदो हिकु पेरेंट खे बि मां निवेदन कंदुमि, ॿारनि खे बि चवंदुमि कि नेशनल लेवल ते इंटरनेशनल लेवल ते जेकी कॉम्पिटिशन थिए थी कि ऐं उन ते तव्हांजो वीडियो ठाहे करे जेको मोकिलिणो आहे, त मूंखे लॻे थो इहा अचण वारी पीढ़ी खे हिकु थींदी कि असांजी नई पीढ़ी, जीअं असां चवंदा आहियूं असां ॿारनि खां सिंधी नथा ॻाल्हायूं, ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि, पर इहा हिकु शुरूआति में ईअं लॻंदो मूंखे। ऐं हाणे मां तव्हांजे पिछले वारे प्रोग्राम में बि ॾिठो, जो लास्ट ईयर जेको तव्हां कयो पोएं साल, उन में बि कुझु ॿारनि जा जेके असां ॾिठा, मां ॿुधी करे वाइड़ो थी वियुमि कि असां नंढा ॿार बि एॾी सुठी सिंधी ॻाल्हाए सघंदा आहिनि। त मूंखे लॻे थो हाणे वरी हिकु मौक़ो आयो आहे हिन दफ़े, जेको आदरणीय आशा चांद जी खणी आई आहे कि असां पंहिंजो ॿारनि खे वीडियो ठाहे करे अपलोड कयूं ऐं यूट्यूब ते ईंदो। नेशनल ऐं इंटरनेशनल लेवल ते असांजे ॿार जी सिंधियत वधारे लाइ थींदो। त मां सभिनि खे हथ जोड़े निमाणी वेनिती थो कयां पेरेंट्स खे कि ॿारनि खे तयारु करणु, ॿारनि खे बि आह्वान थो कयां कि इहे ॾाढो सुठो अवसर आहे कि यूट्यूब ते बि तव्हां ईंदो। ऐं हाणे लाइ न, फॉर एवर लाइ तव्हां यूट्यूब ते हूंदव। जॾहिं वॾा थींदो तॾहिं तव्हांखे लॻंदो कि नंढे हूंदे बि तव्हां एॾी सुठी सिंधी ॻाल्हाई। जय झूलेलाल। जय झूलेलाल।